अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन विद अली काज़िम बलिका रवां यासिर अहमद हमको स्टूडियो में जॉइन करता सिंह तज्जियाकार अली काज़ी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, अॼु महसूस ई पियो थिए त माना ईरान काफ़ी अॻिते वधे थो एज़ इन लाइक इन टर्म्स ऑफ हार्ड बॉल, हू पाण खे पोस्टर अहिड़े तरीक़े सां करे थो। हालांकि अमेरिका जेतिरो नज़र अचे थो पियो, अॼु बि चए थो ट्रम्प साहब त भई मां स्ट्रेट बंदि रखंदुमि। अॼु वरी न्यूज़ ख़बरूं बि हलनि थी पियूं त को आख़िरी ब्लो कजे हिकिड़ो ईरान जे मथां, हिकिड़ो को आख़िरी अटैक कजे। पर ट्रम्प पाण चवे थो त भई मूंखे हीअ जेका मां जेको उन्हनि जी इकोनॉमी खे क्रंच ॾियां थो, हिनखे मूंखे माना वधीक फ़ाइदो थिए थो। अलाए कहिड़ो फ़ाइदो थिए थो, चए थो फ़ोन ते राब्ता मुंहिंजा हलनि था पिया, घणियूं ॻाल्हियूं कयूं त चवंदा पिया। पर स्ट्रेट जी सूरत हाल बेसिकली इहा आहे जंहिंसां बेशतर मुल्क, छा तक़रीबन इवन पाकिस्तान बि अॼु रिएक्शन ॾिनो त यार हीअ खोलणु खपे। मुआशिया मुल्क मुआशी तरीक़े सां वॾो पूरी दुनिया खे नुक़सानु थिए थो, ज़ाहिर पाकिस्तान खे त हिकिड़ो वॾो ई नुक़सानु थिए थो। जी, हिकिड़े वक़्त में त अॼोकी तारीख़ में बैरल जेको आहे 107 या 108 डॉलर फी बैरल 126 ते हलियो वियो अॼु। अच्छा 126 ते हलियो वियो, सेटल कई हेठि वरी को हेठि आयो आहे 126 ते। सो ख़ौफ़नाक ॻाल्हि आहे। जेको स्पीकर आहे ईरानी बालिगाफ हुन ते चयो त 140 डॉलर ताईं बि फी बैरल वञी सघे थो। माना पोइ पाकिस्तान में पेट्रोल माना को 800-900 रुपए लीटर वञी पहुचंदो। त हाणे हिन सूरत हाल में ट्रम्प इहो गंढ ॿधियो बीठो आहे त आऊं ईरान खे नुक़सानु पहुचायां पियो। वेरएज़ हुनखे बि ख़बर आहे, सॼी दुनिया खे ख़बर आहे त ईरान खे त नुक़सानु जेको पहुचे सो पहुचे, बट बेसिकली हू सॼी दुनिया खे नुक़सानु पहुचाए पियो। ऐं सॼी दुनिया में बि हू घणे भाङे जेको जापान, यूरोप, एशिया, इवन अरब्स, एशिया, मिडल ईस्ट, सभई जा सभु, जापान, साउथ कोरिया, सभु उनजा पंहिंजा अलाए आहिनि। चाइना ऑफकोर्स हुनजो अलाए न बि आहे, इंडिया अलाए आहे, सभु पाकिस्तान बि अलाए आहे, अमेरिका जो, सभु सॼी दुनिया उन सां मुतासिर थिए पई। ऐं सम्झा त हिन में जो कल्ह हिन जी प्यूटन सां, रशियन प्रेसिडेंट सां जेका ॻाल्हि ॿोल्हि थी आहे प्रेसिडेंट ट्रम्प जी, चवनि था 1.5 कलाक खनि फ़ोन ते ॻाल्हियूं थियूं आहिनि, त उहो सिग्निफिकेंट आहे। जेतोणीकि हुनजी सिर्फ़ु थोरी ॻाल्हियूं आयूं, प्रेसिडेंट ट्रम्प चए थो त मूं ॻाल्हायो, मूंसां थोरो ॻाल्हाई या वधि, पर मूं चयोमांसि पहिरीं तूं हू त मसइलो हल कर यूक्रेन वारो, ऐं मूं चयोमांसि त भई कुझु तूं हिकिड़ी थोरी मुख़्तसर सीज़ फायर जी ॻाल्हि कर। त अॼु पोइ पाण ॾिठोसीं त रशिया जी तरफ़ां इहो पैगाम आयो त हू सीज़ फायर करण लाइ हुननि ऑफर कई आहे। रशिया बि हो त 9 मई ते चए थो, 9 मई ते रशिया ऑफर कई अथसि त मां सीज़ फायर ऐं हिकिड़ी लॉन्ग टर्म जंगबंदी बि करण लाइ तयारु आहियां। पर 9 मई हिकिड़ो सिग्निफिकेंट डे इन टर्म्स ऑफ वर्ल्ड ऑर्डर, जो रशिया जॾहिं न्याज़ीज़ खे डिफीट कयो, नाज़ीज़ खे जॾहिं डिफीट कयो नाज़ीज़ खे, त उन्हनि 9 मई जी सेलिब्रेशन कई हुई उते पंहिंजी रशिया में, त उहो उन्हनि जो सेलिब्रेशन डे आहे त असां डिफीट करे वियासीं। सो अगरि यूक्रेन जी वॉर खे ट्रम्प ॻंढण जी कोशिशि कई आहे ईरान जी वॉर सां, त भई तूं मतिलबु ॿिए लफ़्ज़नि में त प्यूटन हुते यूक्रेन में को सीज़ फायर करे, कुझु ॻाल्हियूं ठाहिण जी कोशिशि करे, त ईरान में असीं बि कुझु करे सघूं था। हाणे वधीक उनजा तफ़सील त ज़ाहिर ॿिन्ही धुरियुनि कोन ॾिना आहिनि, लेकिन 1.5 कलाक जेको आहे उहो सिर्फ़ु यूक्रेन ते त गुफ़्तगू न थी हूंदी। ऐं हींअर हॉट टॉपिक उहे बि ट्रम्प जी प्रायोरिटी बि ईरान आहे, ऐं सॼी दुनिया जी प्रायोरिटी ईरान आहे। ताज़ो ईरानी फॉरेन मिनिस्टर मिली बि आयो प्यूटन सां। सो आउं सम्झां थो त हीअ किथां न किथां हाणे मॉस्को पंहिंजो रोल प्ले कंदो, ऐं मॉस्को खां ही एवज़ में, छाकाणि त ट्रम्प खे कुझु न कुझु खपे पंहिंजी फेस सेविंग लाइ, त हू अगरि यूक्रेन जे ठाह खे पंहिंजी कामयाबी डिक्लेयर करे, ऐं पोइ ईरान सां बि हिकिड़ो जेको हुनखे अदरवाइज़ न वणे पियो डील, उहा डील वठी छॾे, त ॿिन्ही ॻाल्हियुनि खे मिलाए जुलाए हू पंहिंजी पब्लिक खे शायदि हिकिड़ो राज़ी रखण जी कोशिशि करे सघे पियो, हिकिड़ो अटैम्प्ट थी सघे थो हुनजो। लेकिन ईरानीज़ जेके आहिनि उहे बि ठीकु आहे, बयानात कुझु बि हुजनि, डिप्लोमेसी में, सफ़ारतकारी में जेके प्रेस में बयान ॾिना वञनि था, उनजी एतिरी तारीख़ में अहमियत नथी हुजे। असल ॻाल्हि हुजे थी त हुननि जा जेके हू बैकडोर ॻाल्हियूं कनि पिया, ऐं हुननि जा एक्शन्स अगरि हू हिक ॿिए सां मैच कनि पिया, त अख़बारी बयानात सां को तारीख़ में का वॾी अहमियत न आहे। त हुननि जो अॼु पुश्तबा खामनाई साहब बयानु ॾिनो आहे त असीं रुकावटूं हटाईंदासीं हिन लाइ, स्टेट ऑफ हॉर्मुज़ लाइ,
अमेरिका ट्रम्प पंहिंजो हिकिड़ो नक्शो ॾिनो आहे जंहिंमें स्टेट ऑफ हॉर्मोज़ जो नालो ई स्टेट ऑफ ट्रम्प रखी छॾियो अथसि, पंहिंजे नाले ते करे छॾियो अथसि। सो इहे त हिकिड़ी पब्लिक बयानात आहिनि जी तारीख़ में का घणी अहमियत कोन्हे। बेसिकली आउं सम्झां थो त ही जेको अमेरिका में जेको हुनखे हाणे ट्रम्प जा जेके ॿुधूं था, पहिरीं ही शुरूआती ॾींहंनि में अहिड़ो को पाण बयान अख़बारी ख़बरूं कोन ॾिठियूं, मीडिया में न आयूं, हाणे मीडिया में अचनि थियूं त आला सतही इजलास घुराए वरितो। जीअं पाकिस्तान में आला सतही इजलास घुराए, बिल्कुलु इजलास पहिरीं बि थींदा हूंदा हुनजे लाइ, लेकिन हाणे ट्रम्प जेको आहे डिप्लोमेट्स जा बि इजलास करे पियो त सफ़ारतकारी में छा ऑप्शन्स आहिनि, मिलिट्री जेके फ़ौजी हिकमत अमलियुनि लाइ बि इजलास करे पियो। त हू कुझु न कुझु त हिन जो वे आउट हिननि खे कढणो आहे, ज़ाहिर आहे प्रेसिडेंट ट्रम्प खे बि। ऐं प्रेसिडेंट ट्रम्प खे ख़बर आहे त हुनजी पॉपुलैरिटी हींअर तारीख़ी हिसाब सां ट्रम्प जी एतिरी ग़ैर मक़बूल ट्रम्प कॾहिं बि न थियो। सो ही हिकिड़ी ऐं ज़ाहिर आहे ही प्रेशर चोतरफ़ अची रहियो हूंदो। प्रेसिडेंट खे चाइना बि वञिणो आहे, ट्रम्प खे चाइना बि वञिणो आहे, हुनखां अॻु या हुन दौरान हू कुझु न कुझु हिन खे प्रोग्रेस करणु चाहे पियो। हू चए पियो मुंहिंजी ॻाल्हियूं हलनि पियूं ईरानियुनि सां, फ़ोन ते ॻाल्हियूं हलनि पियूं, अलाए कंहिंसां बि, अलाए कंहिंसां, बहरहाल कंहिं न कंहिं सां त हली रही हूंदियूं। सो उहे हाणे सिर्फ़ु ॻाल्हि इहा आहे त थोरो मामले खे मतिलबु बसि ईअं ट्रम्प खे मिली वञे त यार आउं खटे वियसि, पोइ भले सॼी दुनिया चए त तूं कोन खटियो, पर हुनखे पाण बि हींअर ॿुधाइण लाइ कुझु कोन्हे त डील मां छा मिलियो। अभी चई न, चए थो त ईरान सफ़ा तबाह थी वियो आहे, ऑब्लिटरेट करे छॾियो आहे, ख़तमु करे छॾियो आहे, हाणे सिर्फ़ु ईरान जो लाइ रहिजी वियो आहे त ईरान मञे त उहो हारिजी वियो आहे। हा मतिलबु ॿारहं ॻाल्हियूं आहिनि न, हाणे वर्ल्ड ग्लोबल लेवल ते ही ॿारहं ॻाल्हियूं आहिनि त हू मञी वठे, भई हू मञे, हू नथो मञे पोइ छा कंदो, नथो मञे त छा कंदो। हाणे सेकेंड अटैक जी ॻाल्हियूं इहे हुननि जी मीडिया में, अमेरिकन मीडिया में हलनि पियूं त वरी हिकिड़ो ॿियो झटको ॾिजे ईरान खे। पाण वटि बि कुझु तबसरा कनि था पिया माण्हू साफ़ी बि त भई इहा सेकेंड अटैम्प न, सेकेंड अटैक करे अगरि हुन में वरी को स्कूल या कॉलेज या को अहिड़ो मुतासिर थियो, हॉस्पिटल थियो त हिकिड़ो वधीक वॉर क्राइम ट्रम्प ते केस दाख़िल थिए, मतिलबु हिकिड़ो ॿियो चार्जशीट ठहंदी, हुन सां हासिल छा कंदो। कल्ह ई एॾो हुन डिफेंस सेक्रेटरी खे पुतां जी कांग्रेस जेको आहे अची पूरो वॉर सेक्रेटरी डिफेंस सेक्रेटरी छंड पटेल ॾिनी हुन एक्ज़ैक्टली, छाकाणि ॻाल्हाइण लाइ न आहे न, को बयानियो आहे ई कोन, हिकिड़े तोते वांगुरु ॻाल्हाइणु शुरू कनि था ट्रम्प, ऐं ट्रम्प जी इंतज़ामिया असांजो एयरफोर्स तबाह करे छॾियो, असांजो हे तबाह करे पुछ त। लेकिन तव्हां ॾिसो त हुननि जेको हुनजी वॉरशिप हुई जिब्राल्टर समथिंग, जेराल्ड फोर्ड, उहो उन्हनि वापसि घुराए वरिती आहे। त हाणे ॿियो हमिलो करण जी अगरि तयारियूं कनि पिया त पंहिंजा जंगी ॿेड़ा वापसि कीअं पिया घुराइनि नथा। ख़ैर हुनजी एयरफोर्स करे सघे थी, अमेरिका मां बि फ्लाई करे सघनि पिया, ॿिया हिन जा बेसिस बि आहिनि क़तर ऐं हितां बि। बेसिकली आउं अञा बि हुन ओपिनियन जो आहियां त हाणे सिर्फ़ु इहो खपे, ॿिन्ही ईरानियुनि खे बि खपे, अमेरिकन्स ट्रम्प खे बि खपे त हू पब्लिक खे कुझु ॿुधाए सघनि त उहो असीं खटे विया आहियूं। ईरानी माण्हू हींअर इहो सम्झनि था त हू इख़लाक़ी तरह खटे विया आहिनि, लेकिन ट्रम्प न फ़ौजी, मतिलबु ट्रम्प वटि कुझु इहो ॿुधाइण लाइ न आहे त असीं कीअं खटिया आहियूं। चए थो असांजी एयरफोर्स तबाह करे छॾी, असां हीअ तबाह करे छॾियो, पर तंहिंजे करे आख़िर में चए थो भला ईरानी पर कूड़े वात सां चई छॾीनि त असां खटे आयूं त बसि थी वेंदो। बेसिकली ट्रम्प जी इहा बि परेशानी, या ट्रम्प जेकी इजलासनि में ॻाल्हि थींदी हूंदी त सही इहो त करे त छॾियो आहे, पर हिन खां पोइ जेको अमेरिका जी गिरफ़्त लूज़ थिए पई सॼी दुनिया मां, ही यूएई जो हिन ओपेक प्लस मां अलॻि थियणु को नंढी ॻाल्हि न आहे। ट्रम्प चए थो सुठी ॻाल्हि आई आहे, ट्रम्प चए पियो, लेकिन आउं नथो सम्झां त ही ख़ैर सुठी ॻाल्हि ईअं आहे। ॾिसो आउं हिकिड़ो त मफ़रूज़े ते ॻाल्हि कयां थो, यूएई ॿाहिरि अची वियो, यूएई चए थो त यूएई जी नाराज़गी सऊदी अरब ऐं हिननि सां पंहिंजी जाइ ते, पर हुनजी हिकिड़ी ख़्वाहिश हुई त हू वधीक तेल मार्केट में उछलाए, पर ओपेक ज़ाहिर हिकिड़ो कार्टेल बि हो, त हू उनखे झलियो वेठो, छो जो उन्हनि जा त बेड़ा निकिरनि ई नथा, सफ़ा नथा निकिरनि। पहिरीं बि जॾहिं जंग न बि हुई त इहो फ़ैसिलो बि ओपेक कंदो हो त कहिड़ो मुल्क वधीक तेल मार्केट में उछलाईंदो, यानी कोटा बि ॾिनल हुई। त हाणे यूएई वधीक, हाणे जॾहिं हुन ओपेक खां ॿाहिरि थी वियो आहे त
300 मिलियन ने 600 मिलियन ॾे 1000 मिलियन ॾे जेतिरो हुन वटि तेल कढी सघे थो त उन सां जॾहिं सप्लाई वधीक थींदी मार्केट में, ज़ाहिर सऊदी अरब ऐं ॿिया मुल्क पंहिंजी सप्लाई घटाईंदा त कोन, सप्लाई वधीक थींदी त लामोहाला डिमांड जॾहिं प्राइसिस हेठि वेंदियूं, ऑब्वियसली पोइ हिक ॿिए सां मुक़ाबले में ऑब्वियसली प्राइस कट बि ॾींदा। जी हा त अगरि सुभाणे नेठ इंशाल्लाह स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ खुलंदो, आख़िर त दुनिया खे मोह माड़पे में ईंदी ऐं तेल जी प्राइसिस ते अगरि कॉम्पिटिशन शुरू थियो वॾो क्राइसिस थी सघे थो इधर। त दुनिया माण्हुनि खे त फ़ाइदो थींदो, हा माण्हुनि खे त फ़ाइदो थींदो, दुनिया खे या त हिकिड़ो वॾो क्राइसिस आम माण्हू खे जेको कंज़्यूमर आहे, एंड ऑफ द डे कंज़्यूमर आहे, जी हा हू त कॉम्पिटिशन में पोइ ही $50 बि अची सघे थो। जी हा फ़ाइदे में वञी सघे थो। भाई साहब जेसि ताईं स्ट्रेट बंदि आहे तेसि ताईं त सऊदी अरब लाइ हिकिड़ी वॾो डायलेमा आहे न। सऊदी अरब बीइंग द मोस्ट ऑब्वियसली मतिलबु हाणे बि काफ़ी इन्फ्लुएंस रखे थो अरब स्टेट्स जे मथां, चाहे इवन UAE छो न हुजे त इन्फ्लुएंस रखे थो पियो, पर UAE हाणे फ़ैसिलो करे उहो चए थो असांजो ख़ुदि मुख़्तार फ़ैसिलो आहे, असां उपक मां निकिरूं था पिया राइट नाउ। जॾहिं सऊदी अरब जो, जॾहिं कुवैत जो, जॾहिं बहरैन जो, इन्हनि जो तेल वञे ई नथो, क्रॉस ई नथो करे, छो जो स्ट्रेट बंदि आहे। UAE जो वरी बि क्रॉस करे थो, UAE अगरि डंप करे थो मार्केट में त हिकिड़ो त ऑयल रेट्स बि घटिजी सघनि था। ठीकु आहे, अमेरिका जे स्ट्रेट खे फ़ाइदो थी सघे थो, स्ट्रेट थोरो लंबो बंदि करणु जेको ब्लॉकेज चाहे थो पियो थी सघे थो, उनखे हिकिड़ी ब्रीदिंग स्पेस मिली वञे। अगरि ऑयल मार्केट घटि थी वञे त हिकिड़ी ब्रीदिंग स्पेस अमेरिकन ब्लॉकेट खे मिली वञे, पर अरब्स लाइ त सेल बि नथो थिए ऐं ॿियो रेट बि उन्हनि खे माना हू अगरि खपाइण थी बि अचनि त UAE विल ओवर ट्रम्प विद द रेट्स। पर UAE ॾिसो को लार्जेस्ट ऑयल प्रोड्यूसिंग मुल्क न आहे, वन ऑफ द लार्जेस्ट चई सघिजे थो। ठीकु आहे, टॉप 10 में हूंदो, पर आख़िर बहरहाल वेनेज़ुएला आहे, सऊदी अरब आहे, कुवैत, हिननि वटि वधीक तेल आहे त ख़ैर उहो त ॾिसूं त कीअं मार्केट ऑपरेट कंदी। पर बेसिकली यानी ख़लीजी मुल्क विड़ी पिया न, पाण विड़ी पिया सिधा सिधा, उहे पहिरियों वढ़नि पिया हाणे त पर पहिरीं मञनि न पिया, हाणे त सिधा हिक ॿिए जे मुंहं ते थी बीह रहिया। त इन में वरी पाकिस्तान जी जेका फ़ौजी दिफ़ा मामलात आहिनि उनखे इम्पोर्टेंस मिलंदी। हिन सॼी ॻाल्हियुनि जो पाकिस्तान जे माण्हुनि खे कॾहिं फ़ाइदो थींदो, हिकिड़ी जुदा बहस आहे जेको अलाए कॾहिं अचे। कल्ह दणी बख़्श भयो शिकारपुर मां, जामशोर मां जी। भयो साहब छा चईंदा? हेलो, सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। यासिर साहब, मूंखे अली साहब सां तव्हां सां थोरो सुवालु करिणो हुयो। अली साहब तमामु हाई क्लास जी करंट अफेयर ते ॻाल्हाए थो, ऐं तव्हां जॾहिं बि सुवालु कयो था त उन में कोशिशि कयो था खिलण जी। हितां जी जेका उहो मौज़ू आहिनि उहो खिलण जा न हूंदा आहिनि। तव्हां हमेशह जेका वॾे इशू ते क़ाज़ी साहब ब्रीफ करे थो त तव्हां खिल कयो था त ईअं सम्झो था मज़ाक लॻे थो, पर अली क़ाज़ी साहब पंहिंजी पर्सनैलिटी या जेतिरो उहो ब्रीफ करे थो वर्ल्ड वाइड जेको असांखे ॿुधाए थो, त महिरबानी करे थोरो तव्हां सीरियस थी करे इहो रिक्वेस्ट आहे त थोरो सीरियस थी करे अली साहब जी ॿुधो। तव्हां खिलो था त उनजी जेकी ब्रेकिंग आहे न पोइ थोरो असरु न थी पए। ठीकु आहे साईं, तव्हां जवाबु ॾियो। हा ठीकु आहे साईं, चवनि था त माना खिलो घटि। खिलो छो सही कचहरी आहे भाई साहब, हिन में को कहिड़ो जेको आऊं वरी का फ़लसफ़ो पियो ॻाल्हायां या ऐं छा दीवाना हसे या तू जैसे तौफ़ीक़ दे ॻाल्हि आहे त हीअ त कचहरी आहे। यासिर साहब हिकिड़ो पंहिंजो आहे मुरकंदड़ चहिरो आहे, तव्हां छो था चाहियो त सफ़ा ॿुथ सुॼाए ईअं करे ठीकु आहे चल साईं जो बेसिकली हूंदो आहे, ठीकु आहे अॻिते छो थो पिया। ऐं त पंहिंजी ॻाल्हि ज़ाहिर हाणे हिन जेका जीअं तव्हां ॻाल्हि कई त ऑब्वियसली वर्ल्ड हैज़ टू चेंज। अरब्स में हिकिड़ी फूट नज़र अची चुकी आहे। इवन अॼु ईरान जे पंहिंजे सुप्रीम लीडर खामनाई बि चयो, जेके हिन वक़्तु आहिनि मुश्तबा खामनाई साहिबु, उन्हनि बि चयो त भई हाणे इहो सोचणो पवंदो इन्हनि अरब कंट्रीज़ खे त वेदर दे वॉन्ट टू कंटिन्यू विद दी अमेरिकन्स और नॉट, छो जो हिन वक़्तु हाणे उन्हनि जी सिक्योरिटी अमेरिका नथो करे सघे। सही ॾिसो न, ही जॾहिं ओवर थींदो किसो जॾहिं बि थियो, हीअ जेको स्टेट ऑफ हॉर्मुज़ वारो, हीअ जेका कशीदगी आहे, ही हिकिड़ी डिघी स्टेलमेट पे बि हली वई। स्टेलमेट सां मुराद इहा आहे त अगरि स्टेट ऑफ हॉर्मुज़ खुली वञे थो ऐं ईरान ऐं अमेरिका जा उहे तालुकात ऐं मतिलबु पाबंदियूं ऐं हीअ सभु शयूं बि लॻियूं रहनि, दुश्मन बि हिक ॿिए खे करार ॾींदा रहनि, मुर्दाबाद बि चवंदा रहनि, जीअं अॻु में हो जंग खां पहिरीं उहा ई सूरत हाल बहाल थी वई, त ईरान हाणे हिकिड़ो वॾो मेजर
मतिलबु पावर थी हिन एरिया में उभरे पियो। हिन सां हाणे उचाइण स्पेशली UAE लाइ ॾुखियो थी पवंदो। ॾिसो UAE छाकाणि त ॿिया मुल्क त अञा बि हिकिड़ी रिस्पॉन्सिव आहिनि ईरान सां। सऊदी अरब वारा बि ॻाल्हाइनि पिया, हिन में पाकिस्तान ऐं हीअ सभु जेको नओं ब्लॉक ठाहिण जी ॻाल्हि थिए पई, उन में किथे न किथे ईरान जी हिन ॿियनि GCC मुल्कनि सां मामलात वरी बि हिकिड़ा जेके चइबो आहे त हिकिड़ी डिप्लोमेटिक हद ताईं बहितर रहंदा। UAE हैज़ ऑप्टेड, बाक़ाइदा UAE इहो चॉइस कई आहे त हू हाणे हिन ख़ते में हिते जे पाड़ेसरियुनि खां बदिरां इज़राइल ऐं अमेरिका ते रिलाए कंदो। सो UAE लाइ बहरहाल शयूं ॾुखियूं थींदियूं त ॻाल्हाए था वठूं था। कॉलर वठूं गुलाम हसन चांडियो मदीन मां। जी चांडियो साहब, छा चवणु चाहींदा? हाँ, गुलाम हसन चांडियो बदीन खां हिकिड़ो सुवाल आहे, मुंहिंजे काज़ी साहिब खे अर्ज़ु आहे त इन ॻाल्हि खे थोरो हुकूमत ताईं पहुचाए त सिंध में वधीक पुलिंग जी ज़रूरत आहे। सिंध जा जेके सूबा जा ओलहंदा ज़िला आहिनि, पसमानदा आहिनि, गुरबत आहे, उते तइलीम जी घटिताई आहे, उहे माण्हू रोज़गार असांखे कराची वञनि था, होटलुनि ते कमाइनि था, सैलानी दस्तरखान ते मानी खाइनि था, उन लाइ पुलियूं ठाहियूं वञनि त ओलहंदे पासे जा ज़िलनि में हिकु जबल आहे, उतां मटीरियल जेको आहे बिल्डिंग मटीरियल स्टोन क्रेशर ऐं रेती बजरी अची सघे थी, ऐं माण्हू वञनि था। उभरंदा ज़िला जेके उभरंदी साइड आहे, सूब आहे, ख़ुशहाल आहे, पतुल आहिनि, ज़मीनूं भलियूं आहिनि, उनजे करे हिकिड़ी ज़रूरत आहे त मंझंदि हाला खे करे वञे, ऐं ॿी पुल जी ज़रूरत आहे, ख़ैरपुरनाथ शाह कंडियार खे मिलायो वञे त माण्हू ओलहंदे ज़िलनि जा उते जी उभरंदे पासे ख़ुशहाल ज़िलनि में रोज़गार कमाइनि, ऐं गंबर जे लाइ इदारा बि आहिनि, तइलीमी इदारा बि सुठा आहिनि नवाब शहर में, तइलीम बि हासिलु कनि, ऐं हिकु सो स्टोन जेको सो जबलू मटीरियल मिले उभरंदड़ ज़िलनि खे। ठीकु आहे साईं। हा साईं, जेतिरी वधीक छा चवंदा आहिनि इंफ्रास्ट्रक्चर ठहे, पुलियूं ठहनि, रोडूं ठहनि, रोड्स ठहनि, असां वटि जेके रोड ठहियल आहिनि ऐं जेका हलण जहिड़ा न आहिनि, मोटरेबल न रहिया आहिनि, उते एॾा खॾा ऐं ॼाणी वाणी छॾियो वञे थो रोडनि खे अहिड़ी हालत में जीअं फलाणो शहर तबाह थी वञे त माण्हू ॿिए शहर ॾे वञनि जिते भोतार जो इंट्रस्ट हुजे थो, जिते हुनजी मालपड़ी लॻल हुजे थी, जिते हुन जा दुकान हुजनि था। सभु शयूं ठीकु ॻाल्हि आहे, बताइण में ओलंदे जी ॻाल्हि न आहे, कहिड़ो हाणे ख़ुशहाली त हाणे अलाए ख़ुदा ख़बर किथे घणी आहे किथे, लेकिन असां वटि पसमानदा इलाइक़ा आहिनि, रोड्स ब्रिजिस सभु ठहणु खपनि। सही ॻाल्हि। अगरि ट्रम्प जेको आहे पंहिंजी प्रेज़ेंस जी पाण ॻाल्हि हले पई, त प्रेज़ेंस अगरि विहारे छॾे पंहिंजी हिते, चए त बसि मां विहारियां थो फ़िलहालु कुझु टाइम लाइ, त पोइ डू यू थिंक के पोइ हिकिड़ी प्रेज़ेंस दुनिया में पोइ हर मुल्क जेको आहे उहो आहिस्ता आहिस्ता पंहिंजी प्रेज़ेंस हिन स्प्रेड जे क़रीब क़रीब विहारण जी ॾिसो, प्रेज़ेंस त US जी हुई न, ही सॼे पहिरनि गल्फ में हुई। मुल्कनि में, सभु गल्फ मुल्कनि में मौजूदु हुई। नेवल प्रेज़ेंस हाणे नेवल प्रेज़ेंस अगरि हू ॿेड़ा हिते बीहारींदो त उनजी कॉस्ट तमामु घणी अची वेंदी। ॿेड़े में त नथो, हू पोइ उनखे बेसिस खपनि, बेसिस जिथे आहिनि, UAE में बि आहिनि, सभु जाइनि ते आहिनि, को नई बेस त हू हाणे ॿेड़ा त हू ॾिसो न आस्ते आस्ते पंहिंजा वठी थो वञे, कॉस्ट आहे न, ख़र्च आहे, ईअं त कोन्हे त बीठो आहे, ख़ैर जहिड़ी ॻाल्हि आहे। सो लेकिन UAE जी पाण ॻाल्हि पे कई त UAE यू सी इट वॉज अ सेफ हेवन। हुनजो तस्वुर जेको UAE जो उभरियो, जंहिंजे करे हू हिकिड़ो फाइनेंशियल हब थियो ऐं टूरिस्ट हब थियो दुनिया जो, जॾहिं की मौसम उन्हनि जो अहिड़ो कोन्हे जिथे एतिरा लखे लखे सयाह अचनि ऐं टूरिज़म थिए, पर उन्हनि जेको उते इन्वायरमेंट क्रिएट कयो त भई ठीकु आहे, हर क़िस्म जी तव्हां इंजॉयमेंट कयो, मतिलबु हाणे हुन में नथो वञा तफ़सील में, त हर क़िस्म तव्हां सम्झी सघां थो, हर क़िस्म जी तफ़रीह जो मुक़ाम हुते मौजूदु हो। पैसा बि खणी अचो, उहो बि घणी पुछाणो कोन थींदो। अच्छा, उते टैक्स बि उन्हनि बि हिकिड़ो स्लैब रेट कयल हो, फ्लैट रेट, त भई 9% 10% बसि, बाक़ी हाणे तव्हां हुते अरब कमायो या 500 अरब कमायो, हू कोन तव्हां खां सघाए। सो इट वॉज अ सेफ हेवन। ऐं टू लार्जर एक्सटेंट अबू धाबी या UAE जेको हुई, उहो हिकिड़ो न्यूट्रल नॉन कंट्रोवर्शियल हमेशह रहियो। हा, की भई ठीकु आहे, दुनिया में अलाए छा थींदो रहे, ही न हिन पासे थींदो न हुन पासे थींदो, पर ठीकु आहे, कॾहिं इन्वॉल्वमेंट मिलिट्री, पर इंडिया पाकिस्तान ॿिन्ही जो शदीद झेड़ा बि थींदा, पर दुबई जेको आहे विच में ईंदो टॉक्स लाइ, उन टॉक्स बि न कराईंदो, पर हुते पाकिस्तानी पहुची वेंदा, इंडियन बोतल हूंदा, हींअर बि
ॿई हुते हुजनि था ऐं ॿिन्ही सां हू मामलात करे कंदो रहंदो। हाणे जेको हुन कुझु अरसे खां स्पेशली नई लीडरशिप जेका अबू धाबी में आई UAE जी, हुन खां पोइ मतिलबु वाज़े पैगाम मिलिया। पहिरीं त हू सऊदी अरब सां ई अटकी पिया, जी हाँ, पंहिंजे बिल्कुलु हाणे सौट मां साथ आहिनि। जी हाँ, मतिलबु 4 कलाक जो पंधु आहे त विच में बाय रोड 5 कलाक जो। त उहो हुननि सां यमन में, लिबिया में हर जाइ ते अटकणु शुरू थी विया ऐं क्लियरली इज़राइली ऐं डेघ बि नथो पवां। असांखे बि तहफ़ुज़ात हुआ बलूचिस्तान जे हवाले सां। हाणे त UAE सभिनी पाड़ेसरनि सां मतिलबु पाकिस्तान, ईरान या सऊदी अरब, हिननि सां उचाए ठीकु आहे, हुन वटि पैसा आहिनि, उनखे इज़राइली ऐं अमेरिकन डिफेंस, पोइ आयरन डोम, लेकिन पोइ तव्हां सिक्योरिटी स्टेट थी वियो न। पोइ तव्हां वटि को माण्हू जान की बाज़ी लॻाए त घुमणु कोन ईंदो न। मतिलबु तव्हां वटि अगरि तव्हांजा ज़ाहिर आहे, अगरि तव्हांजी नज़र में ईरान हिकिड़ो हॉस्टाइल मुल्क आहे, मिसाल पाकिस्तान सां बि तव्हां ख़ुशि न आहियो, त पोइ तव्हां पाकिस्तानी ईरानी पासपोर्ट ॾिसी मतिलबु तव्हांजो एयरपोर्ट ते ई तव्हांजो मुंहुं टेढ़ो थी वेंदो न, त केरु ईंदो? ऐं जेका इन्वेस्टमेंट्स पाकिस्तानियुनि जूं, सऊदीज़ जूं, हिननि जूं हुननि जूं थियल आहिनि, ही पुल आउट थियणु शुरू थी। ज़ाहिर आहे कुवैत, कतर, बहरीन, अलाए केतिरा मुल्क आहिनि। सो पोइ अबू धाबी इहे न आहे, हुन वटि बि तेल आहे, उहो पंहिंजी उन माशी त, लेकिन जेको हुनजो प्रोफाइल ठहियलु हो उहो हाणे उहो न रहियो आहे ऐं उहो हाणे थींदो बि न। ऐं पोइ उन खां पोइ इहे बादशाह टिकंदी, इहो वॾो सुवालु आहे। UAE जी कॉलर वठी वठो, अज़ीज़ कटपर कराची मां। जी कटपर साहब, छा चवणु चाहींदा? जी साईं, आवाज़ अचे थो साईं? अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम साईं। साईं खां साईं पुछणो हुयो काज़ी साहब खां, त हे जेके कराचीअ जा रोड जेके 8-10 महीना जेके माण्हू ॾाढो ख़्वार थिया, हाणे उहे रोड आहिस्ते आहिस्ते वञनि था SWO जे हवाले थी विया। जीअं हिकिड़ो मेन रोड आहे जेके यूनिवर्सिटी रोड, उहो बि SWO जे हवाले थी वियो। साईं को पुछणो इहो आहे त इहा छाजी शुरूआत आहे साईं? भला गवर्नमेंट जे मथां बेतमादी आहे या ॿियो कुझु आहे? थोरो इहो तव्हांखे सम्झाइजो महिरबानी। ठीकु साईं, बिल्कुलु। फरीद निज़ामानी जोल मां, ओ हैदराबाद मां। जी निज़ामानी साहब, छा चवणु चाहींदा? हैदराबाद मां साईं। जी साईं। हलो। जी जी साईं, ॻाल्हायो। हा साईं, मुंहिंजो सवाल इहो आहे, सिंध रेवेन्यू बोर्ड तरफ़ां ऐलान थियो त जेके 1985 में खाता थियल हुआ उन्हनि खे रीराइटिंग वरी कयो वञे, जी माना हाणे खातनि खे कंप्यूटराइज़ कयो वञे। जी बोर्ड ऑफ रेवेन्यू जी माना मीटिंग थी हुन में। जी हाणे उन जो मुद्दो हो घटि 2 महीना 3 महीना, हाणे उहे त चढ़ा कर गुज़रण वारा आहिनि, कमु तमामु घणो आहे। साईं थोरो इन ते थोरो पंहिंजी राय ॾियनि त इहो भला सिंध रेवेन्यू बोर्ड जा खाता इहे थी सघंदा या 2-3 महीननि जे अंदरि, या कोन थींदा, या उन्हनि खे कहिड़ो तहरीक वठणु घुरिजे सिंध रेवेन्यू बोर्ड वारनि खे? महिरबानी साईं। ठीकु साईं। साईं लाजपत साहब, कटपर साहब, हाँ कटपर साहब, सॉरी कटपर साहब, ज़ाहिरी तरह ये जेको रोड यूनिवर्सिटी वारो त सरकार ख़ुदि ज़ाहिरी तरह ॻाल्हि पियो कयां त सरकार तमामु घणी तनक़ीद बि हुई सिंध सरकार ते, त आख़िर ही रोड ठहे, लखे माण्हुनि में अज़ाब में वरितल हुआ रोज़ जेके अच वञ वारा, त आख़िरकार सरकार चयो त भई हू ठेकेदार फिज़ूल हो ऐं हुन न कयो कमु टाइम ते, असां FWO खे ॾेई छॾियो आहे। इहो कोर्ट में पहुतो अथव? उहो पहुची वियो हूंदो, केरु आहिनि उहो ठेकेदार? अलाए, न त इहो बि नथी पई ख़बर। अच्छा, कोर्ट में त बदलिया। सरकार खे आउं सम्झां थो त हुन ठेकेदार जे बारे में ॿुधाइण त खपे न, त हुन छो ईअं कयो, हुन छो इहो आख़िर अहिड़ो त कहिड़ो मतिलबु शारा करोकरम त न हो न, कोई ठाहिण, कोई जबल कटणा या छा थियणो? रोड हो, उहो सही प्लान थियल आहे न थियल आहे, उहा जुदा बहस आहे। जीअं असां वटि हू जेको पाणी वारो मनसूबो आहे हिकिड़ो जो कराची लाइ K4, नंढे हूंदे खां ॿुधूं था K4 ठहे थो, पोइ पाणी अचे थो, पोइ टैंकरनि सां हाणे पेट्रोल वधे थो, डीज़ल वधे थो, पाणी महांगो थी वञे थो। यस, कराची, हैदराबाद ऐं कई शहरनि में त पाणी महांगो थी वियो। यस, ही महांगाई जे करे। यस, थी वियो आहे। बिजली ते तव्हां फ्यूल सर्च, हीअं तव्हां बिल ईंदा, ही फ्यूल छा चइबो आहे, एडजस्टमेंट, फ्यूल एडजस्टमेंट, फ्यूल, छाकाणि त पेट्रोल वधियो आहे त फ्यूल एडजस्टमेंट हाणे बिल में लॻी ईंदा। यूनिट चवनि था असां माशूमड़ा आहिनि, यूनिट न वधाईंदा, पर फ्यूल एडजस्टमेंट चार्जिस जे नाले ते त भई एडजस्ट कयूं था, फ्यूल वधी वियो त उहो हिन दफ़े माण्हुनि खे बिल बि पंहिंजा नज़र अची ईंदा। ख़ैर, त ॻाल्हि पई थी त हू रोड
ठेकेदार छो न ठाहियो, छा प्रॉब्लम हो, ऐं पोइ छा को अहिड़ो ठेकेदार न हो जो बहालत मजबूरी तव्हांखे FWO खे ॾियणो पियो। FWO ठीकु आहे ठाहींदी आहे, हीअ तव्हांजो जेको सो कॉल्ड सुपर मोटरवे हैदराबाद कराची जो आहे जेको बेसिकली सुपर हाईवे आहे, उहो बि शायदि FWO ई ठाहियो आहे। त साईं ज़ाहिरी तरह त कटवा साहिब इहो मामिलो आहे, हाणे आउं वधीक ॻुझ में हथु नथा विझी सघूं, छा मामिलो कीअं हो ख़ुदा ख़बर। ईअं चवनि था त ॾुखियायूं ॾाढियूं सुईनौदनि गैस मसला पैदा करे पोइ विच में गैस जूं लाइनूं FWO कीअं ठीकु कंदो? उहो हाणे पोइ FWO आहे न। अच्छा अच्छा अच्छा, ठीकु ठीकु आहे। सो पोइ साईं निज़ामाणी साहिबु, साईं निज़ामाणी साहिबु हाणे मूंखे ख़बर न आहे त कमु कहिड़ी स्टेज ते आहे। ही पहिरीं त हू माइक्रो कंदा हुआ, हाणे शायदि सॼो रिकॉर्ड कंप्यूटराइज़ करिणो आहे। इहो बि पहिरियों खां जो इहो एक्शन हुयो, इहो बि नंढे हूंदे खां ॿुधूं पिया त ही डिजिटलाइज़ेशन थींदी, डिजिटलाइज़ेशन हू माना जेके ही मुख़्तियारकार ऑफिस आहिनि, ॻाढ़े कपिड़नि में ॿधल ई अलाए केतिरा सथियूं पिया आहिनि, हिकिड़ा करोड़े दस्तावेज़ हूंदा उहे। यस। ऐं उनजी जेका फीडिंग हूंदी, छाकाणि त उहे स्कैन करण जहिड़ा त न आहिनि, त उहो कीअं उहो चाढ़िया वेंदा, उन में जेको गड़बड़ूं थींदियूं, उन में कंहिंजा नाला पीउ जो नालो ग़लति लिखिबो, पोइ तारीख़ ग़लति लिखिबी, पोइ हीउ थींदो, वॾो तमाशो थींदो, रुकबा ग़लति लिखी छॾिबा, कंहिंजी का ज़मीन घटि लिखी छॾिबी। त इहे मूंखे ख़बर न आहे हाउ डज़ दिस वर्क। लेकिन कॾहिं कॾहिं दुनिया में प्रोजेक्ट्स जॾहिं ईअं कबा आहिनि त भई मॉडर्नाइज़ कजे, त उहो चवंदा ठीकु आहे बाबा, अॼु मोरखा फलाणी तारीख़ खां त असीं डिजिटलाइज़ कंदासीं, बाक़ी पोयनि खे आहिस्ता आहिस्ता करे करे खणी ईंदासीं। त अॼु खां अॼु अलाए ईअं थिए थो नथो थिए, मूंखे ख़बर न आहे। ऑनेस्टली मूं को ज़मीन जो खातो कोन करायो आहे, त मूंखे ख़बर न आहे त अॼु थींदो आहे, अॼु अञा कागज़ ते लिखिबो। कागज़ ते अच्छा, उहो ई कागज़ वठंदा बि आहिनि, पोइ हाणे कंदा आहिनि, न कंदा आहिनि, डिजिटलाइज़ कंदा आहिनि। उहो त थींदो आहे, माइक्रो त हाणे थींदो आहे, अगरि नई तव्हां प्रॉपर्टी, इहो त मूंखे ख़बर आहे। कागज़ त ॾींदा आहिनि तव्हांखे, पोइ हाणे उहो त हाणे अॻिते वञी उहो कंदा आहिनि डिजिटलाइज़, न कंदा आहिनि, या कागज़ साॻियो ई रखी छॾींदा आहिनि, उहो हाणे उन्हनि जे मथां आहे। सो लेकिन अगरि पोइ तव्हां छा पिया सम्झो निज़ामाणी साहिब, त अगरि हीउ डिजिटल थी बि वियो त जेको सिस्टम हले थो रेवेन्यू में, उहो ख़तमु थी वेंदो? न, फीड करण वारा या लिखण वारा सभु माण्हू जेसि ताईं। जी हा, कॉलन अब्दुल हफ़ीज़ जागीरानी सखर मां। जी जागीरानी साहब, छा चवणु चाहींदा? साईं आवाज़ अचे थो? जी जी, अस्सलाम वालेकुम साईं काजी साहब। वालेकुम सलाम। साईं मुंहिंजा अर्ज़ु हिकिड़ो आहे त 1985 खां पहिरियों रेवेन्यू खाते में दख़ल ख़ारिज जेके डीको चवंदा हुआ, उहे दाख़िलायूं माण्हू जूं रखियलु आहियूं। उन्हीअ खां पोइ वरी 7 फारम कढियऊं, 7 फारम में उहे डीके जूं दाख़िलायूं अची वयूं। वरी 35 साल गुज़रिया, वरी कढियो अथनि 7 बी फारम। हाणे उन्हनि में तपेदारनि जी खाता चाढ़िया ई न आहिनि। हाणे वरी साईं चवनि था त हाणे वरी मुख़्तियारकार खां रिपोर्ट वठो, SDM साहिब खां रिपोर्ट वठो, DC साहिब खां रिपोर्ट वठो, त पोइ तव्हांजा 7 बी ते चाढ़ियूं खाता। असांजो बाबा हे त असांजा डीकनि जा खाता जेके 60 साल गुज़री विया आहिनि, वरी 7 फारम ते खाता, वरी 7 बी ते तपेदार जो कमु चाढ़े, असां रिपोर्टा काथो वठी अचूं? जेकॾहिं तव्हां पहिरियों ॾिसो हुजे असांजा खाता न आहिनि त तपेदार मुख़्तियारकार न चाढ़े, अहिड़ी हिकिड़ी लाइन ठाहे छॾी अथनि जो माण्हू आज़ार माना 50,000 वकील खे ॾे, वरी पोइ उहो दरख़्वास्त वठे SDM साहिबु मुख़्तियारकार साहिबु, उहो वकील फिरे, 6 महीना गुज़री वञनि, कंहिंजो खातो करणो हुजे, बचे खे कंहिंखे खातो करणो हुजे त उहो फिरदा था वठूं पिया, थियनि कोन था। हाणे इहो असांजो अर्ज़ु आहे, त इन खे असां छा कयूं? असांखे थोरो इन जो सम्झायो, वॾी महिरबानी तव्हां। ठीकु साईं, मीर एजाज़ टालपुर टंडोजाम मां। जी टालपुर साहब, छा चवणु चाहींदा? तव्हांखे कैद साहब खे सलाम हुजे मुंहिंजे तरफ़ां। कैद साहब, इलाही सिंध में ॾाढी ख़ुशाइनि ॻाल्हि आहे त मंशियात जे ख़िलाफ़ु असांजी वज़ारत दाख़िला ऐं असांजी पुलिस ॾाढी एक्टिव थी वई आहे। ऐं इहो मुबारकबाद असीं हिक ॿिए खे ॾियूं, या हेतिरो वक़्तु 18 साल 19 साल हिन हुकूमत खे थिया आहिनि। अचानक कंहिंखे अलार्म थियो आहे हिते मंशियात हले पई, अचानक कंहिं को सफ़ीना जी ॿोली खुली पई, छा थियो? हिन ख़बर हुई साईं 18 सालनि खां थाणा हलाइनि था, थाणनि खे मंशियात जो पैसो हलाए थो, माण्हुनि खे आहिस्ता हर जाइ ते नशो अवेलेबल आहे, हिन जा पंहिंजा कारिंदा, हिन जा पंहिंजा
माण्हू इहे नशा हलाइनि ओचितो छा थी वियो अथई हुकूमत खे जो एक्शन थी करे ऐं इन हिसाब सां ई अनेक मसइला आहिनि भई जेके हाणे मेडिकल दवाऊं कोन्हे इस्पतालनि में लखे रुपया महीने जा खणनि था डॉक्टर वग़ैरह दवा आहे कोन माण्हुनि जे लाइ ईअं तइलीम जो बेड़ो ॿुधल आहे ईअं ई जेको सो इरिगेशन जो बेड़ो ॿुधल आहे मंशियात वारनि कहिड़ो ॾोह कयो आहे या त बहितरी अचे त हर ॻाल्हि में अचणु खपे बहिराणी इहा सुठी ॻाल्हि आहे पर ख़ुदा करे या रहे मुस्तक़िल आहे पर इहो अचानक साईं छा थी वियो हलणु वीहनि सालनि खां इहा ई हुकूमत आहे इहा ई पुलिस आहे साईं इहा ई रिजीम आहे ओचितो इहे ॾाढी सुठी ॻाल्हि आहे ख़ुशी जी ॻाल्हि आहे महिरबानी आहे साईं खे पहिरीं फ़ोन कयो जागीरानी साहब जागीरानी साहब जीअं तव्हां ॿुधायो त अहिड़ो फॉर्म हूंदो आहे पोइ हुन में हीअं करिणो आहे हाणे चवनि था त SDM तव्हां रहिया कोन्हनि असिस्टेंट कमिश्नर मुख़्तियार कार DC जागीरानी साहब वधीक ॼाणू हो मूंखे त एतिरी सची ॻाल्हि आहे ॼाण न आहे हरूभरू ऐं ॻाल्हि कयां हाणे जेको अॻु में निज़ामाणी साहब फ़ोन कयो चई त ही कंप्यूटराइज़ कॾहिं थींदा साईं ॿुधो त ॾिसो दीज़ आर द रियल इशूज़ लखे माण्हू अॼु हीअं जेको जागीरानी साहब सॼो बयानु कयो लखे माण्हू सिंध में इन ॻाल्हि में मुंधल हूंदा हींअर जी हा जी हा ऐं कंहिंजी कहिड़ी मजबूरी हूंदी आहे हू छो करणु चाहे पियो कंहिंखे ॾियणु चाहे पियो को फोतगी थी वई आहे हाणे खातो हाणे हीअ सॼो लका आहे हीअ सरकार चाहे त केतिरी देरि में ठीकु थी सघे थो भाई तव्हांखे अगरि वेरिफिकेशन करणी आहे हमेशह चवां थो ॾिसो असांजी जेका अंग्रेज़ छॾे वियो न जेको प्रॉब्लम त तव्हां सवाबदीद करे छॾी आहे कामोरनि जी सरकारी अफ़सरनि जी मिसाल अच्छा तव्हांखे करिणो आहे न तव्हां वटि 15 ॾींहं आहिनि तपेदार मोकिले मुख़्तियारकार खे मुख़्तियारकार मोकिले असिस्टेंट कमिश्नर मोकिले DC खे 16 ॾींहं ते अगरि हुनखे हा या न में जवाबु नथो मिले त हिन सभिनी अफ़सरनि ते ॾंड लॻणु खपे हाणे इहो इनबिल्ट चेक एंड बैलेंस न त तव्हां डिस्क्रिशन ख़तमु कयो वणे पैसा ॾियो त बसि 5 मिंटनि में न त 5 साल न इहो त रिश्वत इनकॉम्पिटेंस वधी इन करे थी जो कामूरे वटि या जेको साहिब इख्तियार आहे उन वटि सवाबदीद आहे जेसि ताईं हिननि शयुनि मां सवाबदीद न कढबी न परफॉर्मेंस कारकर्दगी वधंदी न ई तव्हांजी करप्शन रुकंदी पर जागीरानी साहब इहो तव्हां ॿुधायो हाणे वसधणी ॿुधनि हल कनि हाणे हुन ते छा थो चई सघां आसान कयो माण्हुनि जा ज़िंदगी जा ई मसाइल बाक़ी वॾी ख़बरूं त असीं पोइ करे वठंदासीं पोइ साईं मंशियात जी मीर साहब ॻाल्हि कई मीर साहब आऊं हिन जिथे तव्हां इशारो कयो पिया आऊं छाकाणि वोट को साबिती कोन्हे लेकिन आऊं हिनखे हिकिड़ी ॿी शइ बि सम्झां थो पब्लिक ओपिनियन में आऊं हमेशह हिन जो वॾो आहियां त हुन वॾी ताक़त हुजे थी आऊं नथो चाहियां त क्रेडिट नथो खणा त भई टाइम न्यूज़ हिन दफ़े एकता ॾियारो जेको आहे उहो मंशियात जे ख़ात्मे लाइ मल्हाए पर इहो हिकिड़ी 2 सालनि खां उहे मंशियात हलंदी पर 2 सालनि खां एतिरी सवाई थी आहे जो पाण बि ॾियारो मल्हायो लखे माण्हुनि इहा ॻाल्हि पब्लिक ओपिनियन आहे अवामी राय आमा हिकिड़े हद ताईं नज़रअंदाज़ थींदी आहे ऐं पोइ कुझु ॿिया लेकिन उमेद त मंशियात जा सॼा नेटवर्क ख़तमु कबा सिर्फ़ु जेके गैर सरकारी हा सिर्फ़ु उमेद आहे त हीउ जेन्युइनली वॾो क्रैकडाउन थींदो सिर्फ़ु सांघड़ में न सॼे सिंध में इहो अज़ाब आहे कराची खां कश्मीर ताईं ख़तमु थींदो तव्हां टाइम ख़तमु थिए पियो सुभाणे लाइ दुआ कयो सुभाणे पेट्रोल त नथा वधाइनि का ख़बर छाकाणि त महांगाई जिथे पहुतल आहे का ख़बर न हिन खां पोइ माण्हू आख़िर किथे वेंदा अगरि हीअ त ख़बरूं कनि था त 500 रुपया ताईं लीटर 400 हींअर आहे बसि अलाह पे पनाह में रखे ठीकु है साहब साहब नाज़रीन अॼु प्रोग्राम जो पूरो थियो वरी ईंदड़ प्रोग्राम में दुआ में